पहिरियों उनवान तहत पंहिंजी सिंधीअ में कविता लिखियल पेश करे रही आहियां ऐं उनजो गॾोगॾु अंग्रेज़ी में उन खां पोइ तर्जुमो बि पेश कंदसि। हीअ कविता मां पंहिंजे माउ खे डेडिकेट कई आहे। पहिरियों ऊंदाही रात जे सन्नाटे में ऊंदाही रात जे सन्नाटे में हल्की स्ट्रीट लाइट जी रोशनी में को मुंहिंजो पेरो खणी वधंदो रहियो। ऊंदाही रात जे सन्नाटे में हल्की स्ट्रीट लाइट जी रोशनी में को मुंहिंजो पेरो खणी वधंदो रहियो। कंधु वराए मुड़ी ॾिसण जी जुरत वई जिस्म मां छॾाइजी। कंधु वराए मुड़ी ॾिसण जी जुरत वई जिस्म मां छॾाइजी। अणॾिठल वारदातुनि शांति दिलि जे सागर में कई उथल पुथल। अणॾिठल वारदातुनि शांति दिलि जे सागर में कई उथल पुथल। विख वधाइण जी कोशिश क़दमनि सां साथ निभाइण लाइ जॾहिं कढी बीठी पिण। ढोंग करे दिलि ॿधी पेरो खणण वारे खां पुछणु लॻसि सबबु। ढोंग करे दिलि ॿधी पेरो खणण वारे खां पुछणु लॻसि सबबु, तूं मुंहिंजो पेरो छो खणी रहियो आहीं? जवाबु ॿुधंदे ई पंहिंजो पाण ते थी वियसि शर्मसार। जवाबु ॿुधंदे ई पंहिंजो पाण ते थी वियसि शर्मसार। हुन मुरकी करे चयो, तो ऐं मूं हिक ॿिए जो पेरो खणण जो हिन ज़िंदगी में कयो अहद आहे। मुरकी हुन चयो, तो ऐं मूं हिक ॿिए जो पेरो खणण जो हिन ज़िंदगी में कयो अहद आहे। मां आहियां तुंहिंजो पाछोलो, मां आहियां तुंहिंजो पाछोलो। इन ई साॻी कविता जो अंग्रेज़ी में तर्जुमो जेको आहे पेश करे रही आहियां। डॉक्टर विनोद आसूदाणीअ इहो तर्जुमो अंग्रेज़ी में कयो आहे। इन द डार्कनेस ऑफ द नाइट, इन द डार्कनेस ऑफ द नाइट, इन द डिम लाइट, इन द डार्कनेस ऑफ द नाइट, इन द डिम लाइट, he walked side by side with me. In the darkness of the night, in the dim light, he walked side by side with me. I had a courage not to turn and look at him. I had a courage not to turn and look at him. In the ocean of heart, unseen incident gave rise to unrest. In the ocean of heart, unseen incidents gave rise to unrest. My courage failed me. Steps refused to move. I asked him, why did you take my side? Having heard this, felt ashamed. He smiled and said, you and me have promised to take each other's side in this life. You and me have promised to take each other's side in this life. I am your shadow. I am your shadow. Thank you.